सिंध टीवी नेटवर्क पारां 4 डिसंबर ते सकाफ़त जे वाधारे में तालीम जो किरदार जे उनवान हेठि सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। अहिड़े ऐलान खां पोइ पूरी सिंध में सकाफ़ती सरगर्मियूं शुरू थी वियूं आहिनि। इन हवाले सां कोटड़ी में सिंधी अदबी संगत शाख कोटड़ी पारां सकाफ़ती मुशाइरो करायो वियो। सकाफ़ती मुशाइरे में शाइरनि, लेखकनि ऐं सुगड़नि, तोड़े सियासी समाजी अॻुवाणनि ऐं मुख़्तलिफ़ मकतब ऐं फ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। कोटड़ी जी डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब में कोठायल सकाफ़ती मुशाइरे में प्रेस क्लब जे हाल खे टुक जी रिलियुनि, विहाणनि, तोड़े सकाफ़त जे रंगनि सां रंगियो वियो हो। सकाफ़ती मुशाइरे में नाले वारनि सुगड़नि अयूब जूणे जो, अहमद अली उदासी, अकबर अली सकाफ़ती मुशाइरे में शिरकत कई। जॾहिं त हिन मुशाइरे में सिंध जे अदीबनि ऐं शाइरनि महबूब सिंधी, साहिब मेमुण, आगा ज़फ़र, सरवर नवाज़ बुगियो, शरफ़ निज़ामाणी, आशिक़ अली, ज़ाकिर खटरी, ज़ुल्फ़कार अली गाॾी, अली इज़हार, मुश्ताक गबोल, सागर अनवर कांदड़ो पंहिंजी शाइरी ज़रिए सिंध जे सकाफ़त जी अज़मत ते रोशनी विझंदे शाइरी पढ़ी। सकाफ़ती मुशाइरे में जिते सिंध जी अज़ीम सकाफ़त खे निर्वाह करण लाइ शाइरनि पंहिंजी शाइरी, सुगड़नि, ॾोर बेतनि सां भेटा ॾिनी, उते वरी सिंध टीवी नेटवर्क पारां सकाफ़ती ॾींहुं सिंध जी तालीम खे उजागर करण वारे ऐलान जी बि आजियां कई। सकाफ़ती मुशाइरे में महिमान ख़ासि डिप्टी कमिश्नर जामशोरो मुनवर अली महेसर, मुशाइरे जी सदारत कंदड़ प्रोफेसर कलंदर शाह लकियारी ऐं ॿियनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सकाफ़त सां गॾु तालीम जी बहितरी लाइ बि एतिरो किरदारु अदा करणु घुरिजे जेतिरो असां पंहिंजी ज़िंदगी संवारण लाइ करियूं था। सिंध टीवी नेटवर्क जे किरदार खे साराहींदे तक़रीब में शरीक माण्हुनि चयो त सिंध टीवी इन नमूने सां ई सिंध सां पंहिंजो नाम बुलाईंदी अचे, जंहिं नमूने सां हाणे पंहिंजो नालो ई सिंध रखियो आहे। जेका हाणे इहो एॾो हिकिड़ो पहिरियों ई क़दम एॾो वॾो आहे जो उनखां पोइ उनजे मथां ज़िम्मेवारी बि थिए थी त पंहिंजे सकाफ़त खे, पंहिंजे तहज़ीब खे, पंहिंजे रवैयनि खे, पंहिंजे जेतिरा बि असांजा जेका न गुण आहिनि उनखे निखारण में किरदारु अदा करे। अॼोकी जेका ही पंहिंजो हिकिड़ो इवेंट हुयो उहो बि हुनजी कड़ी पियो लॻो, ॾाढो मज़ो आयो। सची ॻाल्हि इहा आहे, माण्हुनि पंहिंजे दिलि जे हुज़ूर सां जेको कुझु चयो सो जेका आहे न मतिलबु ऐं जेको सिंध धरती जे लाइ चयो, मुल्क जे लाइ चयो, उहो वणंदड़ हुयो। उमेदु त अहिड़ियूं तक़रीबूं, अहिड़ा मेड़ाका थींदा रहंदा ऐं इन्हनि मेड़ाकनि मां कुझु सम्झ ॿूझ बि हासिलु कबी। तइलीमी वाधारे तहत जो नाव ते सिरे हेठि जेको मल्हाइण जो ऐलान कयो, इनखे कीअं था ॾाढी सुठी सोच आहे। असीं बेसिकली जेका आहे न, मां हर पंहिंजे तक़रीर हुनर चवंदा त जेसिताईं शऊर न आहे, जेसिताईं इल्मु न आहे, जेसिताईं एजुकेशन न आहे, तेसिताईं त जेका न इंसान ऐं जानवर में कहिड़ो फ़र्क़ु आहे। इंसानु हिकिड़ो समाजी जानवर आहे, उहो जेका आहे न पंहिंजो समाज में रहे थो पियो ऐं उन समाज खे सुधारण जे लाइ हुनखे अॻिते वधणु खपंदो आहे। खां पहिरियों आउं सिंध टीवी नेटवर्क खे मुबारकबाद पेश कंदुसि, जंहिं अॼु 12 तारीख़ खां 13 तारीख़ खां कोई सकाफ़ती मेलो शुरू कयो आहे सकाफ़त जे हवाले सां। ऐं जेको तव्हां उनवान हिकिड़ो सिलेक्ट कयो आहे तालीम जो उनवान, तालीम अहम मसइलो आहे सिंध जो, ऐं इन ते आउं सिंध टीवी नेटवर्क खे उनजी सॼी टीम खे आउं मुबारक ॾियां थो, छो जो असां तालीम जे लिहाज़ सां पोइ थियूं ऐं जिते असांजी सकाफ़त आहे, तहज़ीब आहे, कल्चर आहे, ऐं उहा सकाफ़त जा असां वारिस 5000 सकाफ़त जा असां वारिस ज़रूरु आहियूं, उनजा अमीन ज़रूरु आहियूं, पर जेकॾहिं असां में तालीम न हूंदी आउं सम्झां थो त उहा सकाफ़त ई बेकार आहे। इन लाइ सिंध टीवी ही प्रोग्राम शुरू करे ही जागरता मुहिम जेकी हाणे ताईं शुरू कई आहे, 4 तारीख़ ते सिंध नेशनल तहरीक पूरी सिंध में सिंध टीवी जे सॾ ते लबैक कंदी ऐं असां पूरी सिंध में सिंध टीवी जे दोस्तनि सां गॾु तालीम लाइ जाखोड़ी किरदारु अदा कंदासीं। उन सां असां पंहिंजी सकाफ़त लाइ, पंहिंजी तहज़ीब लाइ जेको तव्हां ही प्रोग्राम शुरू कयो आहे, असां तव्हां सां गॾु आहियूं। आउं सम्झां थो त सिंध जेको असांजो मोहन जो दड़ो आहे, उनजी 5000 खां वधीक पंहिंजो तारीख़ आहे। हीउ जेको आहे सो सिंध टीवी जे तरफ़ां जेको रिथियल ऐलानियल जेको प्रोग्राम आहे, सिंधी कल्चर डे जेको आहे, असां STP जे तरफ़ां जेको आहे शानदार नमूने सां मल्हाईंदासीं, रैलियूं कढंदासीं ऐं जेको आहे उन में कचहरियूं कराईंदासीं। इनशाला बिल्कुलु असां जेका तव्हां जी इन ऐलान जेका सिंध टीवी जेको आहे कल्चर डे, उन में भरपूर शिरकत कंदासीं। सिंध टीवी जे सथ खे जस लाइणी जिन अॼु कोटड़ी प्रेस क्लब में सकाफ़त जे हवाले सां ऐं तालीम जे हवाले सां हेॾो शानदार प्रोग्राम करायो आहे। असां सम्झूं था त सिंध जी सकाफ़त बि तॾहिं ई तरक़ी कंदी जॾहिं सिंधी तालीम जेको आहे तालीम तरक़ी कंदी ऐं ख़ासि करे सिंध जे सभिनी इदारनि में सिंधी पढ़ाई वञे।
कराची यूनिवर्सिटी खां वेंदे सिंध यूनिवर्सिटी ताईं। पर हिकिड़ी ॿी शइ असांखे काफ़ी वक़्त खां ॾिसण में अचे पई, सिंध जे तालीमी इदारनि में जेके फोर्सिस मुक़ररु थियल आहिनि उहे असांजे सिंधी नौजवाननि खे उते टोपी ऐं अजरक पाए जेके वञनि था उन्हनि खे हेरासां कनि था, उन्हनि खे वक़्तनि फ़वक़्तनि गिरफ़्तार करे वञे थो, उन्हनि ते कूड़ा केस मढ़िया वञनि था। त असां उन्हनि खे चवणु चाहियूं था त तव्हां पघारदार आहियो, तव्हां असांजा मुलाज़िम आहियो, तव्हां असांजे कल्चर सां, असांजी सकाफ़त सां, असांजी ॿोली सां, असांजे शागिर्दनि सां, असांजे नौजवाननि सां कॾहिं बि इहा हथु चुरांद न कयो ऐं तव्हां पंहिंजे कम सां कमु रखो, पंहिंजी ड्यूटी कयो। पर तव्हां असां सिंधी था पढ़ूं, सिंधी अजरक था पायूं, सिंधी टोपी था पायूं, तव्हांखे उन सां मतिलबु न हुजणु खपे। तव्हां सिंध जे नौजवाननि खे हिसाइण वारो इहो सिलसिलो बंदि कयो। जेको प्रेस क्लब में प्रोग्राम थियो आहे, जेको फर्स्ट क्लास ज़बरदस्त प्रोग्राम थियो आहे, सकाफ़ती हवाले जे ॾींहं सां हुन ते सिंध टीवी जे 7 इस्माइल बारो जो मुबारकबाद हुजां, जंहिं हेॾा सिंध जा वॾा शाइर गॾु करे ऐं सिंध जी सकाफ़त ते जेका ॻाल्हि ॿोल कराई आहे। ऐं अॼोके ॾींहं ते असांखे सभिनी खे अहद करणु खपे त सिंध खे तब्दील करिणो आहे। जेका शाइरी में जेका शाइरनि पंहिंजी ॿोली ॿुधाई आहे, पंहिंजो मक़सदु ॿुधायो आहे त सिंध खे तब्दील करिणो आहे। उहा तब्दील ईंदी इल्म ऐं अकुल ऐं फ़हम जे ज़रिए। सिंध खे तइलीम खपे, तंहिं करे अचो तव्हां असां सभु गॾिजी सिंध खे तब्दील करण लाइ वचन कयूं ऐं तइलीम जे मैदान ते अचूं ऐं बंदि कयल स्कूल खोलायूं। ज़ाहिर आहे जागरता आहे, हीअ जागरता जी प्रोग्राम तव्हां मल्हायो आहे ऐं इनशाला 4 डिसंबर जेको ईंदो सिंध टीवी ऐं उनखां अलावा सिंध जो अवाम गॾु हूंदा ऐं इहो हिकु वर्जाउ थींदो त तालीम खे आम कयो वञे, छो जो का बि क़ौम एसी थी तरक़ी नथी करे सघे जेसी थी तालीम पिराए नथी सघे। इल्म ऐं अकुल क़ौम जो अमानतूं आहिनि जेके अवाम थी पहुचाइणु, इहो असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। तइलीम जेका सा आहे बुनियादी तौर ते त सकाफ़त जो पीढ़ जो पथर तइलीम आहे। तइलीम जेकॾहिं हलाए बि न त वरी उहो कोन थींदी। त तइलीम खे बहितर ऐं मज़बूत बनाइजे, मज़बूत बुनियादुनि में रखिजे ऐं उनखे थोरो खणी मथे कजे। मसइलो इहो हो त प्राइवेट स्कूलनि वारा जेके माण्हू आहिनि उहे तइलीम नथा ॾियनि सिंधी में। हालांकि उहो उन्हनि में पंजाब में जेके माण्हू चयो त बाबा जेके फाउल लैंग्वेजिस आहिनि इंक्लूडिंग पंजाबी उहा न स्कूल ते ॻाल्हाई वञे। हालांकि फाउल लैंग्वेज काई कान थींदी आहे, असांजी लैंग्वेज त तमामु पुराणी आहे ऐं पंजाबी बि सिंधीअ जो हिकिड़ो हिसो आहे। उनखे जेकॾहिं उहो ॻाल्हि हली त इंडस वैली जी जेका इंडस सागा आहे, एतज़ाज़ हसन किताबु लिखियो आहे त कश्मीर खां वठी कच्छ काठियावाड़ ताईं इहा सॼी हिकिड़ी सकाफ़त आहे, हिकिड़ी ॿोली आहे। उन में थोरियूं घणियूं तब्दीलियूं जेके अचनि पियूं पर हाणे उहो आहे त वरी ॿोलियूं ॻाल्हाइजे ऐं प्राइवेट इदारा जेके आहिनि सिंधी ॿोली पढ़ाइनि, जेके न पढ़ाइनि त उन्हनि ते तादीबी कार्रवायूं कजनि। हीअ जेको यानी सिंध टेलीविज़न वारनि जेको हीअ सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो आहे, इहो हिकिड़ो वॾो कमु आहे ऐं असांखे हर साल पंहिंजा जेके यानी इहे इन्हनि खे क़ौमी ॾींहंनि वांगुरु करे मल्हाइणु घुरिजनि। छो जो यानी शहर आहे त क़ौम थी ज़िंदा रहे पर जे ज़िबान ज़िंदा रहे ऐं असांखे हर पासे खां जेके हिकिड़े क़िस्म जूं यानी भूतड़ियूं बचियूं वियूं आहिनि, असांजी ज़िबान जा मसइला आहिनि जेके यानी असांजा वॾा वॾा शहर आहिनि, उतां खां असांजी यानी ज़िबान खे ॾेह न करे ॾिनी पई वञे, उते यानी असांखे सिंधी नथी पढ़ाई वञे ऐं असांखे यानी जेको आहे ज़ोर ॾियणु घुरिजे त असांजे यानी इदारनि में, छो जो हीअ सिंध आहे, सिंध न आहे त कुझु बि न आहे, त उते असांखे सिंधी पढ़ाई वञे, उन ते असांखे हर हवाले सां ज़ोर ॾियणु घुरिजे। कराची आहे उहो असांजो आहे, कोई यानी धारियुनि जो कोन्हे, त कराची ते असांखे गत ॾेई यानी जेको कराची जे इदारनि में असांखे यानी सिंधी खे एनी हाउ पढ़ाइणु घुरिजे। छो जो कराची जे में असांजा सिंधी रहनि था, असांजो उन्हनि सां राब्तो आहे, चवंदा असां यानी सिंधी नथा पढ़ूं। ये सिंध टीवी वारनि जो मां मशकूर आहियां जो इहो प्रोग्राम मचायो अथनि, तमामु सुठो आहे। तालीम असांजी तबाह थी वई आहे। तालीम अॻे वणनि जे हेठां हूंदी ऐं छपरनि जे हेठां हूंदी तालीम हूंदी, हींअर पकियूं पकियूं जायूं हुननि, हर का सहूलियत आहे, मतिलबु पोइ तइलीम जी तरफ़ कोन्हे। ऑफिसर असांजा जेके मंथली वठण जे लाइ टीचिंग स्टाफ जा जेके पैसा अचनि था उहे बि जेको हो खाई था वञनि हिसाबती करे। तालीम जे लाइ वॾे ऑपरेशन जी ज़रूरत आहे। तालीम तॾहिं सुधरंदी जॾहिं ऑपरेशन थींदो ऐं हीअ जेका महिनत करे हिकिड़ो उस्ताद करे थो उनखे को फल कोन थो मिले, पर हिकिड़ो जेको आहे लाठड़ियो आहे, वाठड़ियो आहे, कमदार आहे, कारायो आहे, त उहो मथे आहे, उनखे सर्टिफिकेट बि ॾियनि था, आफ़रीनामा बि ॾियनि था। मां चवां थो ऑपरेशन जी ज़रूरत आहे, वॾी ऑपरेशन जी ज़रूरत आहे, तॾहिं वञी असांजी तालीम सुधरंदी। साइंस टीवी ऐं जीजल अख़बार सिंधी अदबी संगत खीरू लहण हुननि वॾो कमु कयो आहे। सिंध जी
तालीम ऐं सिंधी जी सकाफ़त ते गॾे खणण जी ॻाल्हि कई आहे। सची ॻाल्हि इहा आहे जेकॾहिं अॼु असां पंहिंजी ॿोली तालीम ऐं सकाफ़त जी मालिकी न कई, सुभाणे इहे सभु शयूं असांजे लाइ परे थी वेंदियूं ऐं असां खां धारियूं थी वेंदियूं ऐं असां इन्हनि जे लाइ सिकंदासीं। अॼु असां वक़्त ते अखि पटी आहे, इन्हनि जी मालिकी कई आहे ऐं असां सभिनी खे वॾी महिनत सां इन जी न सिर्फ़ु मुल्की लेवल ते पर आलमी लेवल ते बि सिंधी सकाफ़त खे उजागर कराइणु खपे। सिंध टीवी सथ खे सलाम था कयूं, जंहिंजो हिन जो अॻुवान आहे हिनखे 4-5 साल थिया आहिनि। त पहिरीं बुनियादी ॻाल्हि रखंदो आहे तालीम जी, ऐं तालीम ई असांजो बुनियादु आहे। जेको फ़नून लतीफ़ा सां असां जेके वास्तो रखूं था, फ़नून लतीफ़ा जे हिसाब में सिंध बचंदी। तालीम में असांजे कहाणीकार आहे, शाइर आहे, अदीब आहे, अदाकार आहे, सकाफ़त आहे, कल्चर आहे, सभु तालीम सां हुनजो बुनियादु आहे। ऐं सिंध टीवी जे त मां इदारे खे सलाम थो पेश कयां जंहिं हिन तालीम जे मसइले खे खयो ऐं मुसलसिल खणंदा था अचनि। ऐं सिंध टीवी वारनि खे शाबाश आहे जिन असां सभिनी खे गॾु कयो आहे। हुन सां गॾु अदबी संगत वारनि खे बि शाबाश आहे जिन असां सभिनी खे गॾु कयो आहे। हीउ मुशाइरो जेको आहे स्वर्गी हितां जो कोन्हे, पर सिंध टीवी जे तसिर सां हीअ जेका ॻाल्हि दुनिया ताईं पहुचंदी त उन्हनि खे ख़बर पवंदी त सिंधी सकाफ़त छा आहे। ऐं इनशाला हीअ जेके रैलियूं ऐं टंगियूं पियूं आहिनि, सॼी असांजी सकाफ़त आहे। इहे बि तव्हां नेटवर्क जे हिसाब सां या फेसबुक जे हिसाब सां दुनिया खे ॾिसण में ईंदी त उहे असांखे ॿुधाईंदा त कोई ॾिसंदा त असांजी टेलीविज़न या असांजी सकाफ़त केतिरी बहितरीनु सकाफ़त आहे। सिंध टीवी नेटवर्क ऐं जीजल सथ जिन ही सिंधी ॿोली ऐं सिंधी जेको आहे तइलीम जे बुनियाद ते जेको ही कमु करे पई ऐं उनखे असां उनखे चसलाइणी सिंध टीवी सत ऐं जीजल। ऐं हीउ जेको अॼु सकाफ़ती मुशाइरो थियो आहे उन में सिंध जा भलोड़ शाइर, सिंध जा वॾा फ़नकार हिन में शरीक थिया। उन्हनि पंहिंजो तमामु सुठे नमूने सां पंहिंजा पेश कया शेर वग़ैरह ऐं गुलकारनि पंहिंजा फ़नकारनि गीत पेश कया। ऐं उमेदु आहे त हीउ जेको आहे सॼो सिलसिलो तइलीम जे मैदान में बहितरु रहंदो ऐं तव्हांजो क़दम, तव्हांजो साथ ऐं तव्हांजी महिनत अलासी जेको आहे तव्हांजी अञा तव्हांखे वधाईंदो। कोटड़ी में कोठायल सकाफ़ती मुशाइरे जी आख़िर में सिंध जे मज़ाहिया फ़नकार कादिर बख़्श मिठू टोटका ॿुधाए मुशाइरे में वेठल माण्हुनि खे खिलाए खीरो करे छॾियो। जॾहिं त फ़नकारनि सरवर सखीराणी ऐं सरमंद अयाज़ गीत पेश कया। साॻे वक़्तु सकाफ़ती मुशाइरे में शरीक माण्हुनि इन ॻाल्हि जो वचन वरजायो त सिंध जी तालीम ऐं सकाफ़त खे उजागर करण लाइ सिंध टीवी नेटवर्क जे सॾ खे मान ॾियण लाइ हू अॻिते ईंदा ऐं पंहिंजूं सकाफ़ती सरगर्मियूं सिंध जे रोशन मुस्तक़बिल लाइ सर्फ कंदा। हुजे मोहन दड़ो या को खेड़ी खड़ो, हुजे मोहन दड़ो या को खेड़ी खड़ो, सिंध ते कर धणी बाझ जो को गुणो, शहर जा पेचरा या के लकीअ जा लंघ मुझी चुनरी रंग मुझी चुनरी जा रंग मुझी चुनरी जा रंग पोख पचंदी हुजे को हमर चोहणे, पोख पचंदी हुजे को हमर चोहणे, जीत झुमरियूं हुजन तो जमालो बणे, पोख पचंदी हुजे को हमर चोहणे, जीत झुमरियूं हुजन तो जमालो बणे, मर्द मैदान जा जेके माण्हू मोहंग मुझी चुनरी जा रंग मुझी चुनरी जा रंग मुझी चुनरी जा रंग हो लंबड़ी फुरी शायरी को अंबड़ी शायर दोनों कलाम को समझ में वही मुझे देख अंबड़ी पूरी मत पानी को करो बज मुझा जमाना लायो दमे
दे के काढ़ियूं सब कयूं असांजे गोॾो भञी वेठा थी फुलियूं कयूं चाप कल जी अंडा करे बि आलू पालक हे कंडियन शंकरी कबरन पगड़ो साओ न सगड़ो मुंहिंजा थांगू न झेड़ा हे मुंहिंजा वॾो लड़ाई वॾो अॾ ॾाढा पुछड़ा फाथायूं मुंहिंजा अंदा मेहरबानी अल्लाह सुना क्या करे साहब ही को कुछ नहीं बदी कमाल है जो केर कोने ये साहब ने बदी कोने असाई घोड़ो दो बाकी बताओ को मानो मरी वने जोड़ो जो पी मरी में कदे पेरी जेका धरतीया हिन धरतीअ सां मूंखे प्यार हुआ हिन धरतीअ में मुंहिंजी ममता हिन धरतीअ में मुंहिंजो साह हुआ हीअ सिंध जी जेका धरती आहे हिन धरतीअ सां मूंखे प्यार हुआ ओ हीअ सुहिणी सुहिणी सिंधड़ी हीअ तुंहिंजी मुंहिंजी जिंदड़ी ओ हीअ सुहिणी सुहिणी सिंधड़ी हीअ तुंहिंजी मुंहिंजी जिंदड़ी निहगाडुआ पर में पांधी ने आउपण तई खे आउपण आपन तई खे छंडिया खे अखियुनि से ओ तुझे सारे जाग बिकाई गोट गोरी नोट जाग बिकाई गोट गोरी नोट सुंदड़ी साईं ओ तुझे सारे जाग बिकाई गोट ओ सिंध सिंधी सब तुझे साईं ओ सुध सिंधी सब तुझे साईं अजे आहिनि ओट गोरी नोट अजे आहिनि ओट गोरी नोट तुंहिंजी मिठड़ी संदड़ी अमा तो मथा मां घोर थी वञा जेको मेरी अख खणी तो दे ॾिसे उन खां जीअण जो हक़ छॾिया खसे जेको मेरी अख खणी तो दे ॾिसे उन खां जीअण जो हक़ छॾिया खसे तूं तुंहिंजे रखे मां कीअं मञा तो मथा मां घोर थी वञा है